नाजरीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे टिंडोआदम में ख़बर ॾींदा हलूं त टिंडोआदम में पाकिस्तान पीपलज़पार्टी जो मुल्क में महांगाई ऐं तेल जे अघनि में वाध खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे रैली जी अॻुवाणी पाकिस्तान पीपलज़पार्टी ज़िले सांगड़ जे सदर अली हसन हिंगोर जो जहांगीर जुणेजे ऐं ॿिनि कई। इन मौक़े ते अॻुवाणी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत मुल्क जो ॿेड़ो ऊंधो करे छॾियो आहे, महांगाई करे ग़रीब आवाम जो जीण जंजाल करे छॾियो आहे। उन जे सिलसिले में धरणो आयो आहे जेका इमरान खान पेट्रोल की क़ीमतूं वधायूं आहिनि। उन जे सिलसिले में पूरे पाकिस्तान में चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी साहिब जे चवण ते धरणो पिया हणूं ऐं पूरे असां सांगड़ ज़िले खे अॼु ब्लॉक कयो वियो आहे ऐं पूरे सिंध अॼु ब्लॉक थी वई आहे। हीउ जेको पेट्रोल जे ख़िलाफ़ु जेको धरणो आहे, जो उन खां पोइ जेका महांगाई आहे उन जे ख़िलाफ़ु धरणो आहे। हिन मुल्क जी मईशत सफ़ा वही चुकी आहे ऐं वधि में वधि माण्हू हिते हिन मुल्क में ख़ुदकुशी करण लाइ तयारु थी विया आहिनि। इन जे ख़िलाफ़ु असीं जेको आहे त पूरी सिंध इमरान खान जी हुकूमत के खिलाफ़ असां ही धरणो हणूं पिया। महांगाई के खिलाफ़ तेल महंगा 17,500 मुलाज़िम इन्हनि कढी छॾिया आहिनि। बेरोज़गारी के खिलाफ़ हिकिड़ो रोज़गार कोन वधे, पर जेके रोज़गार में पीपल्स पार्टी जिन खे ॾिनो उन्हनि खे बि कढियो पियो वञे ऐं जेको सिंध सां मिटी मां कयो पियो वञे सुलूक उहो मुनासिबु कोन्हे। असीं इन महांगाई के खिलाफ़ रोडनि ते निकिता आहियूं। इंशाअल्लाह जेसी हुकूमत न वेंदी तेसी ताईं धरना हणंदा रहंदा। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।